आवदेश से दावत दी मकाले पढ़ने लाए असा जगत में उस्ताद साईं गाँव का कटो साईं के अंदर साईं नचन आए साईं रफीक का चलना के बाद लोग कर चलिए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दस गाँव संदिल मुझे कुतुब खानों वतन मुझो 10 गाँव संदिल मुझे कुतुब खानों वतन मुझो मैं भी दुस किताबन में बरकत जिंदा कफन मुझो। स्टेज ते बैठल असांजे दिलनि जो धड़कन अॼु बि असांजे दिलनि ते लीडरशिप जे लाइक़ साईं लियाकत अली साहब स्टेज ते वेठल तमामु वज़ीर साईं ब्रदर ऐं उनजा फरमानबरदार फर्ज़न मुंहिंजे साम्हूं मुंहिंजा कलम खणी दोस्त उस्ताद बिरादरी तव्हां सभिनी खे मुंहिंजो सलाम। साथियो अॼु मोहतरम साईं रफ़ीक कमर चन्ना साहब जे यादि में हीअ तज़ियती सेमिनार असीं करे रहिया आहियूं जंहिंमें मुंहिंजे मक़ाले जो उनवान आहे मुंहिंजो रफ़ीक मुंहिंजो साथी। सिंध धरती ते केतिरा ई अनमोल माण्हुनि जनम वरितो जन वतन जे तरक़ी क़ौम जे सुधारे लाइ पंहिंजो पाण पतोड़ींदे पूरी ज़िंदगी वक़ुफ़ करे छॾी। अहिड़नि माण्हुनि जी तारीख़ सुनहरी अखरनि सां लिखी वञे थी। उन्हनि नेकदिल इंसान मां सर रफ़ीक कमर चन्ना साहब जन में हिकु हो। वो 1 जनवरी 1963 ईस्वी के तालका कोटी जी जे ॻोठ सूफ नासरा में पैदा थियो। संदत वालिद जो नालो मोहम्मद सचन चन्ना हो। वो नंढो ई होकर संदत वालिद जे वफ़ात थी ऐं मामनि जे परवरिश हेठि आया। वो बालकपण खां ई ज़हीर फरमानबरदार हो। लिखण पढ़ण सां चाह हूंदोसि। वो शुरूआती तालीम प्राइमरी स्कूल सूफ नासरा मां हासिल कई। वधीक तालीम हासिल करण लाइ खैरपुर के तारीख़ी स्कूल गवर्नमेंट नाज़ पायलट हायर सेकेंडरी स्कूल खैरपुर में दाख़िला वरिती जितां 31 मार्च 1980 ईस्वी ते मैट्रिक जो इम्तिहान पास कयो। 10 नवंबर 1981 ईस्वी ते प्राइमरी उस्ताद BPA शहर तौर भर्ती करे प्राइमरी उस्ताद मुक़ररु थियो सूफ नासरा स्कूल में। उन वक़्तु संदसि गुजरात 315 रुपया माहिवार हो। ईमानदारी सचाई ऐं वक़्त जे पाबंदी सां क़ौम जे बचनि खे पढ़ाईंदो हो। उहो ई सबबु हो जो थोरे ई अरसे में पूरे इलाइक़े में संदसि इल्म जी बखाण थी वई ऐं बहितरीन उस्ताद हुअण जे नमूननि सां नवाज़ियो वियो। अहिड़ीअ तरह सीनियर ऐं सुठनि उस्तादनि में लेख करणु लॻो। सर्विस दौरान हुन पंहिंजी तालीम जारी रखंदे 1982 ईस्वी में हुन गवर्नमेंट मुमताज़ कॉलेज खैरपुर मां इंटरमीडिएट पास कयो। दिसंबर 1983 ईस्वी में PTC जो कोर्स करे चयन थियो जंहिं मां पढ़ाइण जा नवां तरीक़ा सिखी शागिर्दनि खे ख़ूब इल्मी फैज़ सां नवाज़ींदो रहियो। संदसि पढ़ायल शागिर्द अॼु बि वॾनि वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि। सर रफ़ीक कमर चन्ना केतिरियूं ई प्रोफेशनल तरबियतूं हासिल कयूं ऐं मास्टर ट्रेनर पिणु रहिया जंहिंसां इलाइक़े जे उस्तादनि खे दर्स तदरीस जा जदीद तरीक़ा सेखारिया ऐं पूरे इलाइक़े जे तालीम में नुमाया इज़ाफ़ो थियो। नौकरी कंदे MA ऐं MA करे वरिती। 22 अगस्त 2009 ईस्वी धारे प्राइमरी उस्ताद खां HSC तौर तरक्की ॾेई खेसि गवर्नमेंट
हाई स्कूल छेड़ी में मुक़ररु थियो, जिते कुछ अरसो रहण खां पोइ 20 फरवरी 2010 ईस्वी ते बीट शादी शहीद में असांजे बीट में जिते असीं कमु करे आया आहियूं, हिन वक़्तु शादी शहीद में सुपरवाइज़र तौरु थी आहियां। उन वक़्तु SDO सर लियाकत अली ख़ासकन साहिब जन, उन खां पोइ साईं जन DO थी विया, साईं जन जे सरपरस्ती हेठि कमु कयऊं ऐं जिते सुपरवाइज़रनि जी बहितरीन टीम पिणु हूंदी हुई, जिनमें सर रफ़ीक अमन चन्ना, सर हाजी नियाज़ अहमद मोरेजो, सर ममताज़ अली फुलकोटो, सर अब्दुल करीम शेख, सर आबिद हुसैन शेख, सर मोहम्मद यूसुफ बुक्की साहब जन, जेके हिन वक़्तु असांजा PO में खैरपुर आहिनि, जन शामिल हुआ। हिन अरसे खे तहरीक खैरपुर जे लाइ सुनहरी दौर चयो वञे पियो। सर रफ़ीक अमन चन्ना जूं तालीमी ख़िदमतूं कंहिं खां कुझु न आहिनि। हुन जा बीट के सभी उस्तादनि सां बहितरीन तालुकात हुआ। तंहिं हूंदे बि तालीम जे हवाले सां कॾहिं बि कंहिं सां का रिआयत न कंदो हो। हू सुठनि उस्तादनि जी हौसला अफ़ज़ाई कंदो हो ऐं सुस्त कारकरदगी ॾेखारींदड़ उस्तादनि खे ख़ौफ़ ख़ुदा ॾियारे सम्झाईंदो हो त असांखे माहिवार मिलंदड़ उजरत हिन बचण जे करे मिलंदी आहे। उन्हनि जी ज़िंदगी अवां जे हथ में आहे, हिकु अमानत आहे। उन में कॾहिं बि ख़यानत न करियो, वरना उन बाबति क़यामत जे ॾींहुं अवां खां नुक़सानु थींदो ऐं उन वक़्तु अलाह जे आलो हाणे कहिड़ो जवाबु ॾींदा। वधीक फरमायूं त उहा क़ौम कॾहिं बि तरक़ी नथी करे सघे जंहिं खां तालीम खसी वञे। हुन जा उस्ताद मोहम्मद बख़्श मुनारी ऐं मूंसां त गहरा तल्लुकात हूंदा हुआ ऐं असांखे पंहिंजो साथी सॾींदो हो। हू घणनि शख़्सियत जो मालिक हो, जहिड़ो त ख़ुशि लिबास, ख़ुशि अख़लाक, हक़ हो, पाण हसीन हूंदे ख़ुदा जे पैदा कयल हुस्न खे पसंदि कंदो हो। हू मदह मिज़ाज हुअण सां गॾोगॾु कचहरी जो मोर हूंदो हो ऐं हुस्न परस्त हूंदो हो। उस्ताद रफ़ीक अमन चन्ना खे ॼण कंहिंजी नज़र लॻी वई, तो हू ओचिते खेसि दिलि ऐं शुगर जहिड़े जानलेवा बीमारी में वकोड़जी वियो। उन बावजूदि हू कॾहिं बि पुछण या मायूस न थियो। उन्हनि बीमारियुनि सां झेड़ींदो रहियो। ईअं ई बीट शादी शहीद में मुसलसिल उन 4 साल तालीमी ख़िदमत में सरअंजाम ॾिनी। ओचिते सिंध गवर्नमेंट तरफ़ां तालीमी निज़ाम में लॻो बदल आणींदे सुपरवाइज़र जूं पोस्टूं ख़तमु कयूं वयूं ऐं कंहिं कॉम्प्रिहेंसिव हायर सेकेंडरी स्कूल खैरपुर में SSC जो मुक़ररु थियो। ज़िंदगी जो सफ़र कंदे कंदे दिलि जी तकलीफ़ वधंदी वई। नेट कराची जे नेशनल अस्पताल में दिलि जो बाईपास ऑपरेशन करायो, जिते आउं ऐं मुस्ताद मोहम्मद रसूल संदसि सबबु ख़ुशी लाइ वियासीं त असां ॿिन्ही दोस्तनि खे ईंदो ॾिसी चयाऊं त अॼु मुंहिंजी अधु बीमारी ख़तमु थी वई, जो मुंहिंजा ॿिन्ही प्यारा मूंखे ॾिसण आया। उन वक़्तु साणसि गॾु संदसि शरीक हयात गॾु हुई ऐं हुनखे चयाऊं त ओ चरी हिन खां पूरो न कर, हीअ मुंहिंजा भाउर आहिनि। पुरकशिश शख़्सियत हुअण करे ख़ासि तौर ते असीं ॿई साथी साण कचहरी लाइ हर हफ़्ते संदसि घर ईंदा हुआसीं। पर कॾहिं कॾहिं किन मसरूफ़ियत सबबु असांजे न वञण ते ख़्यालु करे दिलि खणी वञण जो मयार ॾींदो हो। कंहिं शाइर खे चयो, मार पवई मौत तूं अणमुदाइतो आहीं, भाई अहिड़ा घोट जंहिंजी मुंद न हुई मरण जी। साथियो, उस्ताद रफ़ीक अमन चन्ना जे लाइ जॾहिं ओचितो 2 जनवरी ते जॾहिं 7 जनवरी ते असांखे 2022 असांखे जॾहिं मूंखे राति जो आभागी राति चवां साईं ज़ैनशाह जी आई तां ॾुख भरी ख़बर हली, जंहिंमें हुन लिखियो त उस्ताद रफ़ीक अमन चन्ना ओचितो असां खां विछड़ी विया। यकीन ॼाणो सॼो कारी थी वियो। गज़न तां बूढ़ा बंदा रहिया, सिसकियूं हुयूं, सुका हुआ। यकीन न कंदे बि साईं ज़ैनशाह खे कॉल कयमि, साईं इहा ॾुख भरी ख़बर या वाकई हुन फरमायो त हा इहा हक़ीक़त आहे। संदसि नंबर ते उनजे फर्ज़न जवाब सां राब्तो कयो
हुन में तस्दीक कई त बाबा जन जो उते विछोड़ो थी वियो। हा त साईं जा ख़बर सही आहे। यकीन ॼाणो साईं जो विछोड़ो बास ॾाढो इहो कोन थियणु ॾाढो मुश्किल आहे। असीं साईं जे लाइ दुआगो आहियूं। साईं जे फर्ज़नि मां 5 फर्ज़ आहिनि। आहे हिकु न्याणी आहे, बेवा आहे, हिकु बरादर आहे। हुननि खे सोगात छॾे विया। असांजी साईं जे लाइ दुआ आहे शाद रबे करीम पंहिंजे महबूब सदके साईं जन खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। हिन मौक़े जो फ़ाइदो वठंदे मां सिंध एजुकेशन फोरम जे सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त छो न असां साईं रफ़ीक अहमद चन्ना साहिब जे बारे में उनजे लाइ हिकिड़ी यादगार कमेटी ठाहियूं, जंहिं यादगार कमेटी जे तसलसल सां साईं जन जी सालाना असां जी सेमिनार करायूं, जंहिंमें साईं जी खिदमत में सभु दोस्त और खिदमत खे यादि कंदे लिखी अचनि ताकि उनखे खिदमत में रोशनी लॻायूं कि थोरो हिन दफ़े छो असां छो सालाना उनजी यादगार सेमिनार जंहिंमें यादगार कमेटी ठाहींदासीं। मूंखे उमेद आहे थोरो घणा दोस्त मुंहिंजे राय खे ॾेई करे यादगार कमेटी ठाहींदा।